नासिर हैदराबाद में मुबैना पुलिस मुकाबले में मार्जिवल बिन जड़न मथा सरकार जे फरियाद केस दाख़िल किया है। अपडेट मालूम कता सलीम मलाकान जी। सलीम जी बिल्कुल, ही गुजरियल रात नसीम नगर थाने यद में थियल मुबैना पुलिस मुकाबले जी एफआईआर दर्ज कई वही है। पीसी अब्दुल अजीज जे फरियाद दाख़िल कल केस में जणायो वियो आहे त हू पीसी जाहिद हुसैन गुलाम मुस्तफ़ा गश्त कर रहा हुआ। मेन अमार सिटी रोड ते गश्त दौरान 2 हथियारबंदन मथन सीधी फायरिंग कई। जवाबी फायरिंग में 2 हथियारबंद मारिजी विया, जिन जी सुञाणप हज़ार खान मलाणो अल्लाह यार उर्फ कट्टो मलाणो जे तौर ते थी आहे। जवाबदारनि ते 353, 324 ऐं 34 पीपीसी तहत केस दाख़िल कियो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही जवाबदारनि ते 13 केस दाख़िल थियल आहिनि ऐं वधीक केसनि जी जांच कई पई वञे। लाश सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कया विया आहिनि, जिते ज़रूरी कार्रवाई करण खां पोइ लाश जेको आहे मार्चरी मुंतकिल कया विया आहिनि। जी सलीम, अपडेट का आगाह करण जे लाइ महिरबानी अवां जी।